सूरह निसा रुकू नंबर 16। ए पैगंबर बेशक असां तो ॾांहुं सचो किताब हिन लाइ लाथो आहे त जीअं अल्लाह तोखे सेखारियो आहे तीअं माण्हुनि जे विच में फ़ैसिलो करीं ऐं ख़यानत कंदड़नि जी पास न कर ऐं अल्लाह खां बख़्शिश घुर, छो त अल्लाह ताला बख़्शणहार महिरबान आहे। ऐं जेकी पंहिंजे नफ़्सुनि सां ख़यानत कंदा आहिनि तिन जे पारां तूं न छेड़, बेशक अल्लाह ख़यानती गुनहगार खे दोस्त न रखंदो आहे। माण्हुनि खां लिकंदा आहिनि ऐं अल्लाह खां लिकी न सघंदा, ऐं जॾहिं राति जो उहा सलाह कंदा आहिनि जंहिं सलाह खां अल्लाह राज़ी नाहे तॾहिं उहो अल्लाह साणनि आहे, ऐं जेकी कंदा आहिनि तंहिंखे अल्लाह घेरो कंदड़ आहे। ख़बरदार अमीं अहिड़ी क़ौम आहियो जो दुनिया जी हयातीअ में त संदनि पारां बहस कंदा आहियो, पोइ क़यामत जे ॾींहुं संदनि पारां अल्लाह सां केरु झेड़ींदो या मथनि केरु भरझलो थींदो, ऐं जेकर बुछड़ो कमु कंदो या पाण ते ज़ुल्म कंदो, जेको बुछड़ो कमु कंदो या पाण ते ज़ुल्म कंदो वरी अल्लाह खां बख़्शिश घुरंदो सो अल्लाह खे बख़्शणहार महिरबान लहंदो। ऐं जेको ई गुनाह करे थो सो पाण लाइ ई करे थो, ऐं अल्लाह ॼाणंदड़ हिकमत वारो आहे। ऐं जेको का ख़ता या गुनाह करे वरी उहा तुहमत कंहिं ॿिए गुनाह ते हणे तंहिं बेशक बहितान ऐं पधिरो गुनाह खयों।